कामयाब थी विया जंहिंजी गवाही अल्लाह जो कुरान पाक पियो ॾींदो आहे। तव्हां असांजी कामयाबी भी अब्बा कुरान और सुन्नत में आहे। तव्हां असांजी कामरानी कुरान और सुन्नत में आहे। मां ईअं अर्ज़ कंदो हलां हे एॾो अज़ीम किताब आहे, अज़मत वारो आहे, जेको इन किताब सां कुरान पाक सां ताल्लुक जोड़ींदो। रब्बे काबा जो कसम आहे, इहो कुरान पाक वञी करे उनके अल्लाह जी ज़ात सां जोड़ींदो। छो त ही कुरान पाक मथो आयो आहे, बुलंदी खां आयो आहे। तव्हां असांखे भी बुलंदी ताईं पहुचाइण आयो आहे। तव्हां असांजे लाइ कामयाबी जा पैगाम खणी आयो आहे। अल्लाह साईं जी रज़ा कुरान पाक खणी आयो आहे। रब साईं जी खुशनुदी कुरान पाक खणी आयो आहे। पर तव्हां असां अल्लाह जे कुरान पाक जो कदर नथा कयो। बेकदरी सां रब नेमत खसे छॾींदो आहे। जई नेमत जी बानो कदर कंदो आहे, रब्बे काबा जो कसम आहे, अल्लाह से उनके वधाए ॾींदो आहे। इन दुनिया में कुरान पाक जी कदर कर। कपड़ो कुरान पाक सां ताल्लुक जोड़ींदो आहे। समझदार शऊर वारो वेठो आहे। कपड़े के अल्लाह करीम केॾी इज्जत बख़्शींदो आहे। जिए कुरान पाक के भागुर पाईंदो आहे, कपड़े के भी भागुर पाईंदो आहे। पातो कुरान पाक सां ताल्लुक जोड़ींदो आहे, पाटे के भी इज्जत मिली वई। कागज कुरान पाक सां ताल्लुक जोड़ियो, कागज के भी इज्जत मिली वई। काठी कुरान पाक सां ताल्लुक जोड़ियो, काठी के भी इज्जत मिली वई। हे यतीम रोआ, इन जो कोई वारिस नाहे, ला वारिसा। अब्बो भी न तस, अम्मा भी न तस। अवां ॾिठो हूंदो खोड़ सारा नौजवान छोकिरड़ा ॿारड़ा, पर उन्हनि जा भाग उन वक्त जागी पिया जॾहिं उहे दीनी इदारे में अची करे अल्लाह जे कुरान पाक सां ताल्लुक जोड़ियो। हाणे सही यतीम कुरान पाक को पढ़ंदो आहे, कुरान पाक जो हिफ्ज़ पियो कंदो आहे, कुरान पाक जो इल्म पियो पढ़ंदो आहे। दुनिया वारो अल्लाह करीम लावारिस यतीम जी इज्जत के रब करीम चओ चार चंड लगाए छॾिया। मुसल्लो संवारींदो आहे, इमामत कंदो आहे, वडेरो नढेरो खोयो बीठो आहे। यतीम नबवी मुसल्ले ते बीही करे मोहम्मद करीम जो अल्लाह जो कुरान ॿुधाईंदो आहे। अच्छी दाढ़ी वारो खोयो, दौलतमंद भी खोयो, ओहदे वारो भी खोयो, मनसब वारो भी खोयो। अञा भला तोखे आलिम सॻोड़ा कीअं सम्झाइनि। ओ दुनिया वारो अचो, तव्हां असांजे सभिनी परेशानियुनि जो इलाज जेकॾहिं आहे त अब्बा अल्लाह जो कुरान अथव। तव्हां असांजे परेशानियुनि जो इलाज अल्लाह जो कुरान आहे। बरकत जो सबब अल्लाह जो कुरान आहे। तबर्रक बिल कुरान फइन्नहु कलामुल्लाह व खरज मिन्हु। फरमाई कुरान पाक मां बरकत हासिल कर। बरकत अल्लाह जे कुरान में आ। बरकत खपे अल्लाह जे कुरान पाक दे हलियो आ। अज हर कई के इहा शिकायत आ, बरकत नाहे। जेड़ो झगड़ो लगो पियो आ,
परेशानी जो आलमा जदे इन जो इलाज अल्लाह जो कुरान बरकत कुरान पाक में आ रहमत कुरान पाक में आ बरकत खपे कुरान पाक सा पंहिंजो ताल्लुक जोड़ रहमत खपे कुरान पाक दे आ इज्जत खपे कुरान पाक दे आ अजमत खपे कुरान पाक दे आ मां अर्ज कंदो रहंदो आहियां तू त मौलवी के आलिम सगोरे के कुरान वारे के हिकारत जी नजर सां ॾिसंदो आहे तॾहिं त वॾेरे खे अहमियत ॾींदो आहे पीर खे अहमियत ॾींदो आहे नंढेरे खे अहमियत ॾींदो आहे हे मस्जिद जो मुल्लो आहे मदरसे जो मुल्लो आहे दुनिया वारो जेका शई इन मौलवी वटा रब्बे काबा जो कसम वडी ताकत वारी आहे इन शई मौलवी के हैसियत ॾिनी आहे इन शई मौलवी के कुव्वत ॾिनी आहे इन शई मौलवी के अजमत ॾिनी आहे आओ सुपर पावर अमेरिका जेको वक्त जो फिरौना वक्त जो फिरौना सुपर पावर अमेरिका रब्बे काबा जो कसम हवा ॾिठो भी आ पढ़ियो भी आ जेकॾहिं उहो झुकियो आहे त चओ कुरान वारनि जे आॾो झुकियो आहे मुज़ाकरात जी दावत ॾेई करे आओ उलमा के आलिमनि खे कुरान वारनि खे अमेरिका मुज़ाकरात जी दावत ॾेई करे कंध झुकायो अथई जेकॾहिं अमेरिका जो कंध झुकियो आहे झुकायो आहे त चओ कुरान वारनि हक़ वारनि आलिमनि झुकायो अल्लाह जो कुरान अचो तव्हां असांखे अल्लाह सां जोड़ण आयो आहे पंहिंजे बच्चनि खे कुरान पाक जो इल्म पढ़ायो दुनिया जो फन भी जरूरी आहे दुनिया जी तालीम भी जरूरी आहे पर बेली अल्लाह जे कुरान पाक जो इल्म आओ दुनिया में भी इज्जत जो आखिरत में भी इज्जत आज हालियो लगो पियो अज लग गए अन कुरान दीवार जेड़े चुम चुम हन चेंदे चागल लेंदे पिछली रात को नाल अदब दे कुरान दे वर्ग खुलेंदे अद जिगर ठरेंदे एक बिस्मिल्लाह हरफ दे बदले लख लख नेकियां लिखवेंदे इज्जता पेंदे अज धूड़ मिट्टी विच रख के खाकी कुरान को हिन विसरेंदे वल नहीं चेंदे अल्लाह जे कुरान में अजमत वाक़ो अर्ज कंदो हला टाइम थोरो आ मुंशी रहमत अली मुलाजिमा नौकरा नौकरी ते विंदो पियो आ रस्ते में हुजूम ॾिठई बाबा खैर ताए छाजो हुजूम आ छो बीठा हो छाजो इंतज़ार आ जे अल्लाह जो बांडो फौत थी वियो आ इन जे लाइ बीठा हुजे पोइ देर छाजी जनाज़ो छो नथा पढ़ो अमानत अल्लाह जे हवाले छो नथा कयो वसियत करे वियो मुंहिंजो जनाज़ो मुंशी रहमत अली का पढ़ाइजो जे मुंशी रहमत अली मां तैयारी कयो त जनाज़ो पढ़ाया जनाज़ो पढ़ाईंदो आ दफन कराईंदो आ ड्यूटी ते वयो जरूरी कागजात गुमेल समझियो अल्लाह से जे बाने के दफन करण वक्त कब्र में गिरी पिया रब करीम के कुरान पाक जी अजमत दिखारणी आ वक्तन फवक्तन ए ॾाढो रब साईं ज़ाहिर फरमाईंदो आ त कुरान
पाक जी अजमत मानन जे सामू खुली पवे मत कुरान पाक चो अजीमी अजीमा एड़ा वाक्या मुख्तलिफ वक्तन में रब कुरान पाक जी अजमत जे करे जाहिर कंदो आ मोटी आयो जे बाबा कबर खोटनी आ चे खैर तो आए जे मुजा कागजात कबर में गिरी पिया ड्यूटी जो मसलो सर्विस जो मसलो कागजात जो मसलो नौकरी जो मसलो आ वोट वाला गद था आओ कबर था खोटन पया कबर जरे खोटे पूरी गयो गुलाब जे गुलन सा भरी पया अजीब खुशबू कबर मा आओ अजीब महक कबर मा अजीब खुशबू कबर मा ओ तो मुर्शी रहमत अली अल्लाह जो बानड़ो अल्लाह वारो समझियो इन कुराने जो पूरे जो को वड्डो अमला पुछण घुर्जे चो सुभान अल्लाह पुछण घुर्जे केड़ो अमल तस चोलो भला को इन जो वारिस थी घरवारी तस ॿियो को वारिस कोनेस जे खुदा रा मांखे घरवारी सां मिलायो पुछा त सही इन शख्स जो अमल केड़ो हो घरवारी का पुछंदो आ मां तुझे मुर्स जो अमल केड़ो हो जैसे नमाज जो आदि हुयो नमाज पढ़दो हो तो इंशाअल्लाह सा नमाज पढ़दासीं नमाज पढ़दो पर इनके कुरान पाक जी ज़ियारत को सवा दीदार को सवा आराम नहीं दो हालांकि पढ़ल भी बोलो कुरान पाक जी पेरियो ज़ियारत बोलाइशो ओ मानी अग में कुरान पाक जो दीदार आओ मां जदे पढ़ल न हुयो और किए कंदो से खोले करे मोहब्बत जो इजहार कंदो अकीदत जो इजहार कंदो सिद्ध सिद्ध से हथ रखी करे चवंदो अल्लाह हे भी सच्चा रब हे भी हक चयो थी हे भी सच चयो थी ये भी हक चयो थी अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन रब सैदो फरमाए ये मुझे कुरान जी अजमत जे को ला रैब ला शक कुरान अल्लाह भी तो हक चयो आ सच चयो आ इहा ॻाल्हि अर्श वारे अल्लाह के वही रब करीम आओ उन जी कबर के जन्नत जे बारन में बाग बनाए छो और दुनिया वारन के भी देखारे जे को कुरान सां यारी रखंदो आ कुरान पाक सां ताल्लुक जोड़ींदो आ आओ कुरान पाक सां मोहब्बत कंदो आ कुरान पाक सां कुर्ब रखंदो आ कुरान पाक सां प्यार कंदो आ कुरान पाक सां दोस्ती रखंदो आ कुरान पाक सां पंहिंजो ताल्लुक जोड़ींदो आ रब सैदो फरमाए ॾिसो मुंहिंजे कुरान जी अज़मत आओ इन जी कबर जन्नत जे बागन मां हिकु बाग बणियल आ तोखे कई चयो आ त मुंहिंजी इज़त पैसे में आ तोखे कई चयो आ इज़त ओहदे में आ तोखे कई चयो आ इज़त मनसब में आ तोखे कई चयो आ इज़त बैंक बैलेंस में आ तोखे कई चयो आ इज़त बंगलन में आ तोखे कई चयो आ इज़त गार्डन में आ तोखे कई चयो आ इज़त वज़ारत में आ तोखे कई चयो आ इज़त सिदारत में आ तोखे कई चयो आ आओ इज़त दुनिया जे वापार में आ नन्ना रब्बे काबा जो कसम अबा इज़त जे कदे आहे त चओ अल्लाह जे दीन में आ अल्लाह जे कुरान में वो दवा सा दीन वारन सा ताल्लुक जोड़ींदा से याद अचो आखिर में मां दावत तो जाओ अर्ज तो कया जे कदे दुनिया आखिरत तो के सवारनी आ उलमा सा सच्चो ताल्लुक जोड़ एड़ो इनकलाब वाल तू पंहिंजे वोट सा तो जो वोट ज़ाया न थे आओ सवाए उलमा
उलमा जे अहलुल्लाह जे जमीयत उलमा इस्लाम जे हक वारन को सवाब तो जो वोट काटे न वने जो मुझो वोट कुरान पाक जे कानून जे लाया शरीयत जे कानून जे निफाज जे लाया मुझो वोट उलमा जी अमानत आओ पंहिंजो वोट ॾेई करे आलमन सगोरन के असेंबली में मोकिल यही तो आलम सगोरा होया जई अमेरिका जे बड़े फितने कादियानियत के चो मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जी सूरत में चो लोहो लगाम चाढ़ियो इंशाअल्लाह जो उलमा सा ताल्लुक रखबो असा जो वोट जो जमीयत उलमा इस्लाम जी अमानत आओ के न या चढ़ो जलसा ॿुधणु या चढ़ो जलसन के भरींदो या चढ़ो मजमा वधाईंदो न मोहब्बत जो इज़हार कर पंहिंजो वोट आलमन सगोरन को सवा कंहिंखे न ॾे असेंबली में अचनि जेकॾहिं तुंहिंजे वोट जी बुनियाद ते आलम सगोरो असेंबली में अची करे हक जो आवाज़ उथारे कुरान जे कानून जो आवाज़ उथारे अरशद वारो अल्लाह राज़ी थी पवंदो ऐं जेके वोट ॾिना थी उन्हनि तोखे पग कहिड़ी बदिराई आहे उहो पटको त ॾेखार 70 साल गुज़री विया मुल्क के उहा मुल्क जी तकदीर उहा ई किरियल ओ सागा सागा माण्हू तोखे मिलियो छा आहे हिते जेकॾहिं हे आलम सगोरो तोरे कामयाब नबी थियो पर वोट तो नेक साले के आलम के ॾिनो अल्लाह जो कसम आहे इन बुनियाद ते भी अल्लाह जी रज़ा हासिल थी तो वोट अॼु ताईं नाली पट्टे वाली जे लालच में ॾिनो आहे न तो के नाली मिली न पट्टे वाली मिली तो जे वोट जी बुनियाद ते ऐश था कर उन्होंने जा पुट औलाद का तो जो काते पहुंची वही तू सागो ही धिक्कन में उलमा सा ताल्लुक तोड़ी दो यही धिक्का खाई दो सही तो चवा न तो नाराज थी विया अब हक जे कलमे ते कावड़ जियो छा नाराजगी ना है ना पक हथ मथे को जेके नाराज बैठा हो अल्लाह करीम का दुआ है रब मुझा टूटा फूटा लफ्ज़ मकबूल और मंजूर फरमाए माखे भी अमल की तौफीक दे आवाखे भी अमल की तौफीक दे राह वफा में बढ़ता जा उर्ब के जीने चढ़ता जा शौक से हर दम पढ़ता जा चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जो वो चाहे सोई हो दुख में उसके आगे रो मिन्नत करता मन फैला चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हुक्म उसी का उसका राज हम सब हैं उसके मोहताज हो कोई शाके कोई गदा चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह झूठी दुनिया से मुंह मोड़ रब से अपना रिश्ता जोड़ कोई नहीं है उसके सिवा चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह से सुन मेरे भाई शिरक है दोज़ख की खाई दरवाजा है जन्नत का चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह गैरों से तू मांग भीख कोई नहीं है रे उसका शरीक तू मंगता है वो दाता चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह गीला नहीं क्या डरना है
आखिर एक दिन मरना है। खुल के ये पैगाम सुना चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।